छा थियो जे असांजे हिस्से में आई अकेलाई ऐं साथ मिलियो दुनिया के। सच दीदी, मम्मी डैडी जे गुज़ारे वञण खां पोइ तव्हां न हुजो हा त ख़बर कान्हे त मुंहिंजो छा थिए हा। तोखे ख़बर आहे न, मूंखे शादी में कोई इंटरेस्ट कोन्हे। पर छो? What's the problem? You're young, beautiful, sensible. How is Mr. Rajeshwar doing? He is doing fine, sir. Just take care of him. It's a very important case for us. मां ॿुधो आहे नरेन जे हॉस्पिटल जे बारे में न्यूज़ अची रही है। न्यूज़? पर आज शाम अचानक घातक दिल का दौरा पड़ने से उनकी मौत हो गई। मां तो सां मिलण थो चाहियां। बिल्कुल न। इहा मुंहिंजे तरफां असांजे दोस्तीअ जी शर्त समझो। असांजे पारां हीअ हिकु सीरियस लैप्स आहे। Sir, it was a natural death. He could have been saved. Till the inquiry is over, मूंखे तव्हांखे सस्पेंड करणो पवंदो। But sir, ईमेल आई है, मिलण तो चाहे। त तू उनखे जवाब ॾिनो? मां त चवां थो असांखे हिकु फ्लैश स्ट्राइक करणु खपे, तॾहिं ई मैनेजमेंट खे सम्झ में ईंदो। कोई मुंहिंजे भाउ खे बिना कसूर जे सस्पेंड करे ऐं मां चुप रहां? त तव्हां छा अची करे हॉस्पिटल में हुननि सां झगड़ो कंदा? बिना के डोह जे तव्हां डॉक्टर नरेन खे सस्पेंड करे छॾियो आहे? दीदी, रिपोर्ट अची वई आहे। मुंहिंजे मथां लॻल इल्ज़ाम कूड़ो निकितो।
जागती त मां सोचियो तव्हांखे थोड़ो आराम करण ॾिजे। अच्छा भाई, वेरी गुड। अरे ये तुझे हथ के छा थियो? कुछ भी न दीदी, आंगुर कटजी वई। तोखे कंहिं चयो हो किचन में कम करण लाइ? कुछ न थियो आहे दीदी, मूं बैंडेड लगायो आहे ना। अरे लेकिन तोखे कहिड़ी पई आहे मुंहिंजे लाइ नेरन ठाहिण जी? कम ऑन दीदी, तव्हां मूंखे पढ़ाइण लाइ ॾींहं राति हिकु करे छॾियो। मां डॉक्टर बणिजां, हिन लाइ तव्हां पंहिंजी पढ़ाई अध में छॾे नौकरी बि कई। मां तव्हां लाइ हिकु दफ़े जी नेरन बि नथो ठाहे सघां। अरे अगर मूं तोखे संभालियो आहे त तो बि त मेहनत कई आहे। डॉक्टर ठहियो आई डॉक्टर। डैडीअ जो सुपनो पूरो कयो अथई। सच दीदी, मम्मी डैडी जे गुज़ारे वञण खां पोइ तव्हां न हुजो हा त ख़बर कान्हे त मुंहिंजो छा थिए हा। I was so depressed. I was also depressed, नरेन। पर असां भई हिक ॿिए जो सहारो बणियासीं न। खैर छॾ। तू ॿुधाए तोखे हॉस्पिटल घणे बजे पहुचणो आहे? रात जो? हाँ, मूंखे त हाणे ई वञणो आहे। हॉस्पिटल में हिकु VIP पेशेंट दाख़िल थियो आहे। मां वञा थो। अरे लेकिन नेरन करे वञ। न ही मां तव्हां लाइ ठाहियो हो, तव्हां वेही करे खायो। बाय। अरे ओ हाय सलोनी। ओ हाय, अनु आहे घर में? कॾहिं मूंखे बि पुछंदी कर। मां बि तुंहिंजे दर्शन जो अभिलाखी आहियां। Are you flirting with me? Do you mind it? Of course not. So, when are you inviting me for the date? दीदी बैठी थी, मूंखे वञणो आहे, मूंखे देर थी थिए। Invite to date. अरे सलोनी, Your brother is really cute, I must say. तू बेचारे के एम्बैरेस करे छड़ियो। अरे एतिरो भी बेचारो कोने। शुरुआत हुने ही कई। मूं त सिर्फ मजाक जो जवाब मजाक में ॾियण जी कोशिश कई। वेरी फनी। अच्छा वो छाड़, मुझी ॻाल्हि ॿुध। कल रात मां हिकिड़ो सुपनो ॾिठो। नरेन जे बारे में? डोंट बी सिली, मूंखे ख़बर आहे त उनजी लाइन ऑलरेडी बिजी आहे। ठीक है बाबा, तो बुधाए सुपने में छा ॾिठे? मां तुंहिंजी शादी ॾिठी। वरी मजाक? अरे ना बाबा, सीरियसली। तोखे ख़बर आहे ना, मूंखे शादी में कोई इंटरेस्ट कोने। मां शादी वादी कान कंदस। कट द टॉपिक आउट। पर छो? What's the problem? You're young, beautiful, sensible. Besides, तू पंहिंजो सब जवाबदारी पूरियूं कयूं आहिनि। नरेन के डॉक्टर बनायो थी। Now it's the time you should think of yourself. ठीक है मुंहिंजी अमर, सुभाणे ई वञी अखबार में मैट्रिमोनियल जी एड विझाईंदस। सुभाणे छो? मैं अखबार में एड छो? 50 त मैट्रिमोनियल वेबसाइट्स आहिनि। किथे भी तू पंहिंजे लाइ सुठो जीवन साथी चूंडे थी सघी। और मुंहिंजी मन त उन्हीअ जी भी ज़रूरत कोने। तू घर खां ॿाहिरि त निकर, ॾिस कीअं थी लाइन लॻई। नाउ आई थिंक यू आर एग्जैजरेटिंग। न बाबा, सच। ठीक है बाबा, तींजी सलाह ते विचार कंदस। हाणे तू वे, मां तींजे लाइ गरम गरम कप कॉफी खणी थी अचां। आई थिंक यू नीड इट। That's a good idea. असांजा डॉक्टर नरेन ॾाढा सुठा आहिनि। गुड मॉर्निंग डॉक्टर। गुड मॉर्निंग। कॉन्ग्रेचुलेशन सर। थैंक यू, पर कहिड़ी ख़ुशीअ में? नेता राजेश्वर सिंह जो भी केस तव्हांखे ई मिलियो। डॉक्टर खिटपिटाणी त असुल जली वियो। खिटपिटाणी? डॉक्टर खटवाणी सर। इन में जलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पेशेंट हिकु जवाबदारी आहे। का मिठाई कोन्हे जेका मूंखे मिली आहे उनखे न मिली। पर हू त ईअं ई सम्झंदो आहे न। हू ॾिसो अची वियो। केरु? खिटपिटाणी। शैतान जो नालो खण ऐं शैतान हाज़ुर। चङो, मां हलां थो। अरे कोई जल गया। गुड मॉर्निंग सर। हाय। हेलो। हाउ आर यू मिसेस मीरानी? नाइस। हाणे तव्हां ठीक था लॻो। जल्दी डिस्चार्ज थी वेंदा। थैंक यू।
मुखे छुट्टी कॾहिं मिलंदी? What did he say? He's asking, do you love me? He's asking, do I love him? Idiot, do you love me? Of course not. छा थो चए डॉक्टर? चवनि था त तव्हांखे जल्दी छुट्टी मिली वेंदी. आके छुट्टी मिली वेंदी? Now what did he say? He said, we will make good husband and wife. हाणे सही तो चए. Morning. Good morning, sir. Good morning. Good morning. How is Mr. Rajeshwar doing? He's doing fine, sir. Just take care of him. It's a very important case for us. Yeah, sir, I know. You don't have to worry. Okay. Okay, sir. अरे छा त सुठी कविता आहे. छा थियो जे असांजे हिस्से में आई उस ऐं छांव मिली दुनिया खे. छा थियो जे असांजे हिस्से में दुख आयो ऐं ख़ुशी मिली दुनिया खे. जन्म जन्मांतर जा रिश्ता टुटी पवंदा आहिनि मिंटनि में त कॾहिं परावा पंहिंजा बणिजी वेंदा आहिनि खिन में. न लाहे दिल न छॾ उमेद ज़िंदगी जंहिंजो नालो आहे रोज़ सुबुह थींदो आहे रोज़ थींदी शाम आहे. छा थियो जे असांजे हिस्से में ऊंदहि आई ऐं रोशनी मिली दुनिया खे. दुश्मनी निभाइण आसान आहे मुश्किल आहे दोस्ती करण. नफ़रत करे थो हर कोई मुश्किल आहे मोहबत करण. ॿ कदम कोई गॾु हले ज़रूर. छाते एॾो भांवर आहे छाते एॾो गुरूर. छा थियो जे असांजे हिस्से में आई अकेलाई ऐं साथ मिलियो दुनिया खे. वाह छा ख़्याल आहे. तव्हांजी कविता में केतिरी न संजीदगी आहे केतिरी हक़ीक़त आहे केतिरो ठहराव आहे. ईअं थो लॻे त तव्हां ज़िंदगीअ खे काफ़ी नज़दीक खां ॾिठो आहे. हर लफ्ज़ में केतिरी सच्चाई आहे. I'm really touched from the bottom of my heart. Annu. हेलो छा पई करी? अरे कहिड़नि ख़्यालनि में आहीं? सलोनी मूं सिंधी संगत वेबसाइट जे ब्लॉग ते हिकु ॾाढी सुठी कविता पढ़ी. कंहिं आर के शख़्स जी आहे. मां त मेस्मराइज़ थी वियसि. मूं यकदम पंहिंजो रायो वेब ते पोस्ट कयो. तूं कंहिं में इंट्रस्ट वठी रही आहीं? ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. अरे न पागल, मां त कविता जी तारीफ़ पई कयां. हा पहिरीं कविता पोइ कवि. तोसां त ॻाल्हाइण ई बेकार आहे. घुमी फिरी उते ई पहुची वेंदी आहे. मां फ़ोन रखां थी. अरे न ॿुध, नरेन घर मोटियो? न. छो? कोई फ़ोन आयो नरेन जो? न त. पर तूं छो पई पुछी? मां ॿुधो आहे नरेन जे हॉस्पिटल जे बारे में न्यूज़ अची रही आहे. न्यूज़? व्हाट यू मीन? तूं टीवी ॾिस पोइ ॻाल्हाईंदासीं. ठीक है.
आपको बता देना चाहते यहाँ पे जो शांति दिखाई दे रही है ये तूफान के बाद की शांति है, क्योंकि अभी कुछ ही देर पहले जनसेवा पार्टी की कार्यकर्ताओं ने यहाँ पे हंगामा मचाया था। कार्यकर्ता अपने नेता श्री राजेश्वर सिंह की मौत से बहुत खफा थे। मिस्टर राजेश्वर सिंह को कल ही इस हॉस्पिटल में भर्ती किया गया था और खबरें ये भी थी कि वो रिकवर हो रहे हैं, पर आज शाम अचानक घातक दिल का दौरा पड़ने से उनकी मौत हो गई। कैमरामैन वासुदेवन के साथ निधि राठी, खबरें अब तक। नरेन, छा थियो आहे? टीवी ते न्यूज़ अची रही हुई। कुछ खास कोने दीदी। तू परेशान पियो लगी? बस थोड़ो थकल आया, ॿियो कुछ कोने। ॿुधाए त छा थियो आहे? चिंता जी काई ॻाल्हि कोने। ठीक आहे, तू हथ मुंहुं धोई अच, मां मानी खणी थी अचां। मूंखे बुख कोने दीदी। हाँ, प्लीज़ मां थोड़ो आराम करण चाहींदुसि। सुबह जो मूंखे जल्दी वञिणो आहे। हे अनु, सी you've got a mail यार। मेल? तुझे प्यारे कवि महाशय जो मेल आयो। देखार। अरे मां थी पढ़ी ॿुधाए। का ज़रूरत कोने मुंहिंजी पर्सनल मेल पढ़ण जी। अच्छा, ताणे तुझे और मुझे विच में पर्सनल भी थियण लॻो। ॻाल्हि छा आहे? You're in love? Love and me? Are you gone crazy? No way. त ॿुध, लिखियो अथई, तव्हांजा कमेंट्स पढ़िया, सुठा लॻा। लॻे तो तव्हांजी लिटरेचर में गहरी दिलचस्पी आहे। छा तव्हां भेण कुछ लिखंदा आहियो? RK, हाउ अनरोमांटिक। मूं उनखे कुछ रोमांटिक लिखियो ई ना हो जो जवाब रोमांटिक अचे। त हाणे लिख। का ज़रूरत कोने। अरे त मां थी लिखांस। मूं भी मूंखे ॾाढो एक्सपीरियंस आहे लव लेटर्स लिखण जो। चरी थी पई आई, साइन आउट कर। कयां थी बाबा, कयां थी, तरस। अरे जल्दी साइन आउट कर। अरे हाँ, साइन आउट कर, मूंखे तुंहिंजो को भरोसो कोने। जल्दी जल्दी साइन आउट कर। अच्छा अच्छा। असांजे पारां हीअ हिकु सीरियस लैप्स आहे। यस सर, मीडिया के संभालण असां लाइ ॾाढो मुश्किल थी पवंदो। पर मीडिया के खबर लीक कंहिं कई? छा ख़बर कंहिं मीडिया के लीक कई? मिस्टर सिंह वाज अ बिग लीडर। जे मीडिया के खबर पइजी वई त हुन जे डेथ जो कारण असांजे हॉस्पिटल जी लापरवाही आहे त ख़बर अथव छा थींदो? सर, इट वॉज अ नेचुरल डेथ। ही कुड हैव बीन सेव्ड। डॉक्टर खटवाणी, you can see his report. He had a history of hypertension and high blood pressure. That's why he was admitted to hospital. You should have been more careful. डॉक्टर खटवाणी, असांखे इन ॻाल्हि खे वधाइण न घुरिजे। पर सर, असांखे इंक्वायरी त करणी ही पवंदी न, न त हॉस्पिटल जे पूरे स्टाफ में ग़लत मैसेज वेंदो। कहिड़ो ग़लत मैसेज मिस्टर खटवानी? इहो ही, in this hospital you can get away with the murder. Enough, okay, enough now. Let me look into the matter. The meeting is over. Hi, are you busy? तव्हां सां कुछ ॻाल्हाइणो हो। कुछ ख़ासि न, तव्हांखे ऑनलाइन ॾिठो त ॻाल्हाइण जो मन थियो। तव्हां छा कंदा आहियो? सवाल जे जवाब में सवाल? इहा आदत सुठी कोन्हे। वरी सवाल?
मुंहिंजी कविता ते तव्हांजी कमेंट्स पढ़ी मूंखे लॻो यू आर कविता सीरियस हुई त रिस्पॉन्स भी सीरियस। त छा तव्हांजे चवण जो मतिलबु आहे हिन वक़्तु मां सीरियस न आहियां? मूंखे कहिड़ी ख़बर। आई एम सीरियस। अच्छा, लॻे थो अच्छा तव्हांजो तकिया कलाम आहे। बाय द वे तव्हां रहो किथे? ऑन प्लेनेट अर्थ। वेरी फनी। मां पुणे में रहंदो आहियां। एंड यू? बॉम्बे में। What are you doing? तू रवि से चैट करे रही हुई है? हाँ, पर अनु थी करे। Have you gone mad? गुस्सा न कर डियर, मां तो तुझी मुश्किल आसान करे रही हुयस। What nonsense is this, Saloni? This is common sense dear। मूंखे त ख़बर आहे त तूं त अॻिते वधंदी कान। अॻियां वधण जहिड़ी का ॻाल्हि त हुजे, मूंखे त इहा ख़बर कान्हे त हू केरु आहे, छा कंदो आहे। ॾिसण वाइसण में कीअं आहे? वेरी गुड वेरी गुड। इन जो मतिलबु यू टेकिंग इंटरेस्ट राइट। मुंहिंजो मन चवे थो त हू तुंहिंजे लाइ बिल्कुलु सुठो मैच आहे। यू शुड ट्राई। चङो, हाणे इहो टॉपिक बंदि कर। आई थिंक ओवर इट। ओके, दैट्स लाइक अ गुड गर्ल। Yes. May I come in, sir? Oh, please come. Aaj. Wait. डॉक्टर नरेन, मां तोखे अॼु हिते इन करे घुरायो आहे जो असां मिस्टर सिंह जे ख़िलाफ़ इंक्वायरी कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। आई नो डॉक्टर नरेन कि तोखां एॾी वॾी लापरवाही नथी थी सघे, बट यू नो मुंहिंजे मथां बि काफ़ी घणो प्रेशर आहे। मां सम्झी सघां थो, सर। एंड बोर्ड हैज़ डिसाइडेड टू कॉल अ सीनियर डॉक्टर ऐं हू सुभाणे ताईं अची वेंदो। आई विल फुली कोऑपरेट, सर। थैंक यू, थैंक यू। कॾहिं कॾहिं मूंखे ईअं छो लॻंदो आहे त मां हिकु अनूअ सां न पियो ॻाल्हायां।
कॾहिं कॾहिं तुंहिंजे ॻाल्हियुनि में मस्ती आहे त कॾहिं संजीदगी। हर शख़्स में घणेई पर्सनैलिटीज़ लिकल हूंदियूं आहिनि। ही तव्हां ते मदार आहे। विच वन डू यू चूज़? मां तोसां मिलण थो चाहियां। बिल्कुलु न। इहा मुंहिंजे तरफ़ां असांजे दोस्तीअ जी शर्त सम्झो। असां कॾहिं बि मिलण जी कोशिश न कंदासीं। पर इहा ॾाढी कठोर शर्त आहे। पर मूंखे तव्हांजी दोस्तीअ लाइ इहा शर्त मंज़ूर आहे। पर हिकु मां बि शर्त रखणु थो चाहियां। मंज़ूर आहे। ज़िंदगीअ जे जेकॾहिं कंहिं मोड़ ते तव्हांखे मुंहिंजी ज़रूरत पवे त मूंखां मदद वठण में न झिझकंदा। ऐं जेकॾहिं मूंखे ज़रूरत पवंदी त तव्हीं हाज़िर रहंदा। मंज़ूर आहे। त पोइ ठीकु आहे। मूंखे तव्हांजी शर्त मंज़ूर आहे। एंड आई विल वेट फॉर द राइट टाइम। तो मूंखे इहो सभु पहिरीं छो न ॿुधायो? मूंखे त ख़बर ई कान हुई दीदी त नौबत इंक्वायरीअ ताईं अची पहुचंदी। ऐं मां सच थो ॻाल्हायां दीदी, मुंहिंजी का बि ग़लती कोन्हे। मूंखे ख़बर आहे। तूं चयो त मां हिकु भेरो सुपरिटेंडेंट सां ॻाल्हायां। कुझु फ़ाइदो कोन्हे। फ़ैसिलो थी चुको आहे। ईअं कीअं मैनेजमेंट प्रेशर में अची करे कंहिंजे बि ख़िलाफ़ इंक्वायरी थी करे सघे? आख़िर उहो आहे केरु? एक्सक्यूज़ मी। या सुपरिटेंडेंट जी ऑफिस किथे आहे? तव्हां केरु? मां डॉक्टर रविकांत आहूजा इंक्वायरीअ लाइ आयो आहियां। सर तव्हां सेट कयो। डॉक्टर नरेन खे मोकिल। जी हो अनूस मेल। डियर अनु, जीअं त मां बॉम्बे में आयो आहियां, मां तोसां वादो त कयो हो त मां तोसां मिलण जी जल्दी न कंदुसि। पर जीअं त मां तुंहिंजे शहर में आहियां, मां सोचियो कोशिश करण में कहिड़ो हर्ज़ आहे। जे तूं चाहीं त असीं मिली सघूं था। इन फैक्ट I would like to meet you. If you change your mind, hoping for your positive response. तुंहिंजो दोस्त आर के। May I come in, sir? Come in. डॉक्टर नरेन, तव्हांखे इहा ख़बर हूंदी त मां राजेश्वर सिंह जे मौत जे मामले जी इंक्वायरी करण लाइ हिते आयो आहियां। यस सर। ॾिसो डॉक्टर नरेन, आई हैव नथिंग पर्सनल अगेंस्ट यू, पर मूंखे घुमाए फिराए ॻाल्हि करणु न ईंदी आहे।
टिल द इंक्वायरी इज़ ओवर फॉर द इम्पार्शियल इंक्वायरी मूंखे तव्हांखे सस्पेंड करणो पवंदो। बट सर डॉक्टर नरेन, मां चाहींदुसि ऐं तूं बि चाहींदे त सचाई दुनिया जे साम्हूं अचे। यस सर। ऐं मां तोखे रिक्वेस्ट कंदुसि त तूं इंक्वायरी में मूंसां कोऑपरेट कर। श्योर सर। इहो तुंहिंजे हक़ में आहे। यस यू मे गो नाउ। ओके सर। हेलो सलोनी। सलोनी ही इज़ इन बॉम्बे। अच्छा, तोखे कीअं ख़बर है? ईमेल आई है, मिलण तो चाहे। त तूं हुनखे जवाब ॾिनो? अञा न, पर सलोनी मां सोचां पई छा मूंखे हुन सां मिलण घुरिजे? बिल्कुलु न, बिल्कुलु बि न। ईअं हिकु दफ़े चवण सां तूं मिली ऐं त थी वियो तुंहिंजो कमु। Let him kneel down on his knees and then... But do you think he'll go to that extent? Of course. अगर हू तोसां प्यार कंदो आहे त कहिड़ी बि हद ताईं वेंदो। सलोनी, दरवाजे ते केरु आयो आहे। मां तोखे थोड़ी देर में कॉल बैक कयां थी। ओके बाय। हे ग़लति आहे। डॉक्टर नरेन जहिड़े सुठे डॉक्टर खे हिकु कूड़े इल्ज़ाम में फसायो त असांखे चुप करे न विहणु घुरिजे। हाँ हाँ, असांखे चुप रहणु न घुरिजे। ऐं उहा बि हुन खिट पिटाणीअ जे चवण ते असांखे कुझु न कुझु करणु खपे। पर असां छा था करे सघूं? मां त चवां थो असांखे हिकु फ्लैश स्ट्राइक करणु खपे, तॾहिं ई मैनेजमेंट खे सम्झ में ईंदो। पर हुन खां पहिरियों हिकु भेरो डॉक्टर नरेन खां पुछणु न घुरिजे? ही छा पियो थिए? सर, असां तव्हां सां थींदड़ ही अन्याय बर्दाश्त न कंदासीं। असां सोचियो आहे त सॼो स्टाफ फ्लैश स्ट्राइक शुरू करे। वॉट? बिल्कुलु न, तव्हां अहिड़ो को बि क़दम न खणंदा। पर नरेन, दिस इज नॉट फेयर। आई नो, पर मूंखे विश्वास आहे त जे मां बेकसूर आहियां त इंक्वायरीअ जो नतीजो मुंहिंजे ख़िलाफ़ न वेंदो। नरेन, छा थियो आहे? मां पुछां थी छा ॻाल्हि आहे? दीदी, मूंखे सस्पेंड कयो वियो आहे। What? जेसिताईं इंक्वायरी पूरी नथी थिए। अरे, but how could they do this to you? छॾियो न दीदी। अरे, छो छॾियां? कोई मुंहिंजे भाउ खे बिना कसूर जे सस्पेंड करे ऐं मां चुप रहां? त तव्हां छा अची करे हॉस्पिटल में हुननि सां झगड़ो कंदा? Yes, I will tell them that they are wrong. They are दीदी, they are। ऐं मूंखे पक्को विश्वास आहे त मां बेकसूर साबित थींदुसि। वो त थींदे थींदे थींदो न। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि इंक्वायरी जी ज़रूरत ई छा आहे? What do they know about you? तू मूंखे ॿुधाए कि इंक्वायरी ऑफिसर केरु आहे? कोई डॉक्टर रवि आहे, हितां जो न आहे। I'll talk to him. कुछ फ़ाइदो न थींदो दीदी। अरे, त नुक़सान में छा थींदो? मां चुप करे कोन विहंदसि। छा थियो? Such a long silence. काई ॻाल्हि आहे छा? आहे त। छा मूंखे न ॿुधाईंदीअं? I am going through personal crisis. पर ॿुधाए त सही, थियो छा? न, family problem. Would you like to meet me?
शायद मां कुछ सॉल्यूशन कढी सघां। सम्झ में नथो अचे। पर मां सम्झां थो आम्हूं साम्हूं ॻाल्हाईंदासीं त मथां को सॉल्यूशन निकिरी अचे। पर कुछ भी न। शाम जो 5 बजे मां कैलाश पर्वत ते तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। मां कोशिश कंदसि। पर मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। थी सघे थो मां तुंहिंजी मदद न करे सघां, पर पंहिंजो दुख वंडण सां दिलि जो भार हल्को थिए थो। डॉक्टर रवि कितने मिलाना? या थर्ड कैबिन। तव्हां पाण खे सम्झो छा था? जी? बिना के डोह जे तव्हां डॉक्टर नरेन खे सस्पेंड करे छॾियो आहे। तव्हीं? मां हुनजी भेण, मुंहिंजो भाउ बेगुनाह आहे। जे हू बेगुनाह आहे त तव्हांखे चिंता करण जी काई ज़रूरत ई कोन्हे। ये तकलीफ़ थोड़े वक्त जी आहे। तकलीफ़? यू आर रुइनिंग माय ब्रदर्स लाइफ, वो भी बिना के कारण जे। ॾिसो मैडम, आई एम नॉट आंसरेबल टू यू, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। मां जेको बि करे रहियो आहियां इन जो को कारण आहे। कारण? कारण छा थी थो सघे? नरेन जे मथां इहो इल्ज़ाम आहे त हुनजी लापरवाहीअ करे हिकु मरीज़ पंहिंजी जान गंवाई। Till he proves it wrong, he'll be treated as guilty. इहो कहिड़ो उल्टो कानून आहे? असांजो क्रिमिनल जस्टिस सिस्टम बि कंहिंखे तेसिताईं गुनहगार न मञींदो आहे जेसिताईं हुनजो गुनाह बिना के शक जी गुंजाइश जे साबित न थी वञे। ऐं तव्हां चवण था चाहियो त नरेन खे तेसिताईं गुनहगार मञियो वेंदो जेसिताईं हू पंहिंजी बेगुनाही साबित नथो करे? This case is different. नरेन हिकु डॉक्टर आहे ऐं डॉक्टर प्रोफेशन खे हिकिड़ो नोबल प्रोफेशन करे सम्झियो वेंदो आहे। माण्हू डॉक्टरनि जी कंपेरिज़न भॻवान सां कंदा आहिनि। छो? डॉक्टर मरीज़ जी जान बचाईंदा आहिनि, हुनजी जान वठंदा कोन्हनि। पर नरेन कंहिंजी जान न वरिती आहे। इहो साबित कीअं थींदो? इंक्वायरीअ सां। ऐं जेसीं इंक्वायरी ख़तमु नथी थिए हुनजो सस्पेंड रहण ई ठीकु आहे। पर इहे त नाइंसाफ़ी आहे। मैडम, अञा त मां नरेन खे सिर्फ़ु सस्पेंड कयो आहे, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। जेकॾहिं हुनजो गुनाह साबित थी वियो त मां इंडियन मेडिकल एसोसिएशन खे रिकमेंड कंदुसि त हुनखे मेडिकल प्रोफेशन सर्विस खां बिल्कुलु डिबार कयो वञे। You can't do this to my brother. Madam, now you are bothering me. I have made myself clear. You may go now.
थियो? कुछ भी ना। कुछ भी कीअं न? चयम त सही कुछ भी ना। छा उहो ॾिसण में सुठो न आहे? अरे वो आयो ही ना। What? मां हिते चरियन वांगुर कलाक खां वेठी आहियां। ईअं कीअं थो थी सघे? ज़रूर कुछ न कुछ थियो हूंदो। अरे छा कुछ थियो हूंदो? हुनखे अचणो ई न हूंदो। ईअं तो लॻे जीअं मां ई हुनजे पुठियां पई आहियां। नॉनसेंस। बॉम्बे अचण शर्त हुन तोखे कांटेक्ट कयो। ज़रूर काई त ॻाल्हि हूंदी। लेट मी फाइंड आउट। नो नीड, जस्ट फॉरगेट इट। मूंखे नथो लॻे त डॉक्टर नरेन खां अहिड़ी काई लापरवाही थी सघे। साईं ॾाढो सुठो डॉक्टर आहे। हाँ, मां उन वक़्तु डॉक्टर नरेन सां गॾु हुयसि ऐं मां दावे सां थी चई सघां हिन में डॉक्टर नरेन जी का बि ग़लती कोन्हे। ग़लती लापरवाही चओ लापरवाही। हुनखे लॻंदो आहे हू हॉस्पिटल में सभिनी जो प्यारो आहे। सर डॉक्टर नरेन हिकु तमामु महिनती ऐं होनर डॉक्टर आहे, पर तॾहिं बि डियर अनु, सॉरी, मां उन ॾींहुं रेस्टोरेंट में न अची सघियुसि ऐं न वरी नेट ते तोसां चैट करे सघियुसि। दरअसल मां पंहिंजे ऑफिस जे कम में बिज़ी हुउसि। अनु, मां तोसां मिलणु थो चाहियां, प्लीज़ न कजांइ। मां सुभाणे वापसि पियो वञां। मुंहिंजो फ्लाइट सुभाणे शाम जो 5 बजे आहे। अनु, मां तोखे तुंहिंजे भाउ जे हॉस्पिटल में गॾिजणु थो चाहियां। उमेदु आहे त तूं ज़रूरु ईंदीअ। तुंहिंजो आर.के। हॉस्पिटल? सम्झ में नथो अचे। मूंखे वञणु खपे छा? ऑफ कोर्स तोखे वञणु खपे। ऐं नरेन जी काई ख़बर आहे? नरेन जो फ़ोन आयो। डॉक्टर रविए पंहिंजी रिपोर्ट सबमिट कई आहे, पर रिपोर्ट में छा आहे सुभाणे ख़बर पवंदी। चल सभु ठीक थी वञे।
हाँ, मां डॉक्टर रविकांत आहूजा, आर.के. तुझो चैट फ्रेंड। हाणे समझो तो तू उन ॾींहुं रेस्टोरेंट में छो ना आई। असल में तू आयो है पर मूंसां नज़र मिलाइण जी हिम्मत कोन हुई तूने। अनु, तू गलत समझी रही है। आई वॉज डूइंग माई जॉब। यू वर डूइंग योर जॉब? मुंहिंजे भाउ जो करियर बर्बाद करण में का कसर न छॾी तो ऐं तू चवी थो यू वर डूइंग योर जॉब? हुन जी ज़िंदगी सवारण लाइ मूं पंहिंजे लाइ सभु दरवाज़ा बंदि करे छॾिया। तोसां नेट ते मिलण खां पोइ मूंखे ईअं लॻो जीअं मूंखे मुंहिंजो जीवन साथी मिली वियो आहे। केतिरा त सुपना ॾिठा मूं पर सभु सुपना चूर चूर थी विया। जंहिं माण्हूअ जी इंक्वायरी लाइ मूंखे घुरायो हो उहो तुंहिंजो ई भाउ निकितो। मूंखे कुझु न ॿुधणो आहे। तू हमेशा पाण खे सही समझंदो आहीं। यू आर एन एरोगेंट पर्सन। मुंहिंजो तोसां को वास्तो कोन्हे। अनु प्लीज, अनु। नरेन, हेलो दीदी, रिपोर्ट अची वई आहे। मुंहिंजे मथां लॻल इल्ज़ाम कूड़ो निकितो। छा? हाँ दीदी, डॉक्टर रविकांत हैज गिवन मी अ क्लीन चिट। आई हैव बीन रीइंस्टेटेड। मां ॾाढो खुश आहियां दीदी, ॾाढो खुश। नरेन, मां ॾाढी खुश आहियां। अब रवि, रवि, आई एम वेरी सॉरी। मूं तोखे ग़लति समझो। तोसां केतिरो न घटि वधि ॻाल्हायो मूं। आई एम वेरी सॉरी। इट्स ओके डियर। जेकॾहिं मां तुंहिंजी जॻह ते हुजां हा त शायदि मां बि ईअं ई रिएक्ट कयां हा। नो प्रॉब्लम। आई एम वेरी सॉरी। अरे वाह, मज़ो अची वियो न। तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो। सिंधियत फैलायो।